गया तो मां हिननि खे 10 लख छो ॾियां हा? बाबा साईं तो तेरा चवनि था त पैसा हींअर घटि आहिनि। उन्हनि खे चओ त जेतिरो बि इहो कमु जल्दी थी सघे फौरी तौर ते कनि। मुराद जिते बि हथ अचे गोलियुनि सां सीनो परो करे छॾियसि। पैसनि जो कोई फिक्र न कनि, खपंदनि त ॿिया बि ॾींदासीं। यो मुराद हाणे जेतिरो वक़्तु बि ज़िंदा रहंदो बिन दिल खे सुकून न मिलंदो। बाबा साईं हू त ॻोठ जे ओसे पासे में घुमंदा रहनि था। जंहिं ॾींहुं मुराद ॻोठ खां ॿाहिरि निकितो उन ॾींहुं मुराद खे पूरो कंदा। मुराद खे हिन कए जी सज़ा ज़रूर मिलणु घुरिजे। महिमाननि खे नेरनि कराई अथव? जी अदा, पर सोडल तव्हां सां अकेला ई में ॻाल्हाइण थो चाहे। जेके बि ॻाल्हियूं थींदियूं सभिनी जे साम्हूं थींदियूं। कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जेको सोडल तुंहिंजे साम्हूं करणु नथो चाहे। सोडल तोखे सम्झी वियो आहे त तो साम्हूं का ॻाल्हि अहिड़ी ॻाल्हाइणु नथो चाहे, छो त हू पादर खाईंदो। इन्ही जे करे हू मूंसां अकेला ई में ॻाल्हाइणु थो चाहे। अदा तव्हां सोडल सां ॻाल्हाए ॾिसो त हू छा थो चए। सोडल सां ॻाल्हाइण खां पहिरियां असांखे पाण में सलाह करणी पवंदी त असांखे छा करणु घुरिजे। सोडल तव्हां वॾा आहियो, तव्हां सलाह ॾियो त छा करणु घुरिजे। तूं बि त सॼी राति सोचियो हूंदो, कंहिं न कंहिं नतीजे ते तूं ज़रूरु पहुतो हूंदे। तो त मां त चवां थो त मुराद वारनि ना नियापो था कयूं त अदी ऐं गुलपरीअ खे हिते वठी अचनि ऐं पंहिंजा हमरा हितां वठी वञनि। हू गुलपरी असांजे हवाले कॾहिं कोन कंदा। जेसीं ताईं उनखे वापसि नथा कनि तेसीं ताईं हिननि खे न छॾिणो। जेकॾहिं उनखे वापसि कराइणो आहे त पोइ मुराद खे ई अगवा करणो पवंदो। पोइ हू मुराद खे बचाइण लाइ उनजा भाई भेण जी कुर्बानी ॾींदा। बाक़ी सोडल ऐं आलिम जे करे मुराद पंहिंजी भेण जी कुर्बानी कॾहिं कोन ॾींदो। पहिरें असांखे कूं जी वापसी जो सोचिजे, पोइ खणी काका जे राज लाइ सोचींदासीं। हा दा, कूंज असांजे घर जी इज़त आहे। माण्हू खिलनि था, पर कूंज खे मोटाइण जो सोचो। उनजो मतिलब त मीर शाह नवाज़ खान जा माण्हू कुतनि वांगुरु असांजे ॻोठ जो चक्कर काटींदा था। जी बाबा, मूं 2-3 दफ़ा ॻोठ खां ॿाहिरियां उन्हनि खे ॾिठो आहे। पीरल उन जी जांच ते वियो आहे। अदा सोडल वापसि न आयो। सोट वॾी ग़लती कई आहे। उन्हनि जो रुख कयो अथई जिन में न तॾे जी सुञाणप आहे, न ई वरी का उन्हनि में इंसानियत आहे। चाचा सां गॾु उन्हनि सोट खे बि क़ैद करे छॾियो न, त पोइ उतां असां चाचा ऐं सोट खे कीअं छॾाईंदासीं? इहो राज़न अदीअ जी वापसीअ जी घुर कंदो। इहो नियापो अॼु जा सुभाणे को न को हिते खणी ईंदो। छा अदा, शादी खे वापसि कयो वेंदो? पहिरियां राज़न वारनि सां मिलणो पवंदो ऐं उन्हनि सां ॻाल्हाइणो पवंदो। पोइ ख़बर पवंदी त उन्हनि पंहिंजी दिलनि में असांजे लाइ कहिड़ी नफ़रत जो ज़हर भरे रखियो आहे। अदा तव्हांखे असां उन तरफ़ अकेलो वञणु कोन ॾींदासीं। न हू हिते ईंदो, न ई वरी मां उन्हनि वटि वेंदुसि। रज़न सां मिलण लाइ को खुलियल मैदान ॾिसी पोइ जॻह रखबी। जेकॾहिं उन्हनि मूं ते हमिलो कयो न त पोइ उन्हनि खे बि उतां ज़िंदा वापसि वञणु कोन ॾींदुसि। मां त चवां थो मुराद वारनि खे नियापो कयूं ऐं कोशिशि कयूं उनखे झुकाए रखी। हेॾो वक़्तु सोडल ऐं उनजो चाचो ॿई असांजे क़ैद में आहिनि। मूंखे पूरी पक आहे त जेके बि मुराद जे अॻियां असीं शर्त रखंदासीं हू पूरा कंदो। थोरो जेकॾहिं तुंहिंजी इजाज़त हुजे त मां मुराद सां पंहिंजे हिसाब सां ॻाल्हाईंदुसि, छो त मुराद
सोडल जियां बेवकूफ़ न आहे जो अची नांगनि जे पेटारे में अची वेंदो। इहा कहिड़ी ॻाल्हि आहे सोट? तव्हां वॾा आहियो, मूंखां इजाज़त वठण जी कहिड़ी ज़रूरत आहे? सोट अदा जेको कुझु कंदो असांजी इज़त ऐं भलाई जे लाइ कंदो। मिठण तूं ऐं ठारो जुमे खे वठी अचो। अदा जुमे के चाल थो घुराई। उनखे मुराद तरफ़ न्यापो ॾेई मोकिलींदुसि। अदा न्यापे ॾियण जे लाइ मां थो वञा। असां उन्हनि जे हमराहनि खे हिते ॿधी विहारियो आहे ऐं तूं उते वेंदे तोखे गुलनि जा हार पाराईंदा, ईअं न? इन करे चवां थो त वञी जुमे खे वठी अचो। वञो। पोइ हलंदा मिठाण। इहो निभागो सवलो हथु कोन्हे थो। अचु हल। छो त मुराद रा कहिड़ो न्यापो कंदो? मुराद सां मां साम्हूं मिलंदुसि। जुमे खे मोकिलियां थो त हू वञी उन सां जॻह तइ करे पोइ उते उन सां मिलंदुसि। तव्हांखे कंहिं बि शइ जी ज़रूरत हुजे तव्हां मूंखे ॿुधाइजो। मूंखे सोडल सां मिलणो आहे। उहो त न आयो आहे। को बि ॾींहुं ख़ाली न आयो हूंदो जो सोडल मूंसां मिलण लाइ न अचे। पोइ उहो अॼु छो कोन आयो आहे? उहा त मूंखे ख़बर न आहे उहो छो न आयो आहे। मूंखे तव्हां सोडल जो नंबर मिलाए ॾियो त मां हुन सां ॻाल्हायां। नंबर बंदि अथसि, जीअं खुलंदो मां ईअं तव्हांजो राब्तो कराईंदुमि। किथे किथे सोडल ॻोठ ते न आहे वियो? जीअं ॻोठ वियो हूंदो त सोडल खे त क़तल करे छॾियो हूंदनि ऐं मूंखे हितां वञणु घुरिजे। हाणे यार हाणे मां हलां थो, ठीकु आहे? बि झटि कूड़ कुटियूं आहे बाबा, कूड़ ॾाढा हणिया अथऊं, सॼो ॾींहुं कूड़ ई कूड़ हया आहिनि। हाणे बि झटि कूड़ कुटियूं आहे, काॾे वञी थो? जुमा टीपी कम तो में मूंखे कथे लाचार तो मां पीड़ा। ये भागा तो के फनी दो तो चा पी तो में कमा पढ़ो तो नहीं जिथे मिलो था मोटर दा फका दा लाइयो ओ जुमो बिया तो। जुमा तुंजो सा न वजे तोखे पादर कोन थाणो अदा वडे तोखे सदायो आहे। हलायो वरी का कबर खोटी थवया का भी कबर तैयार न है कई। जेकर तू बीहर असा के दिसी भगे ना तो पो तुंजी कबर तैयार करनी पौंदी असा के। अदी तू नसीबा सां ॻाल्हाए ॾिस, जेकॾहिं उनजो रायो मूं तरफ़ हुजे पोइ मां बाबा खे रिश्ते लाइ मोकिलियां। नसीबा तोखे ॾिसी ख़ुदकुशी करे सघे थी, बाक़ी न तोसां शादी न कंदी। अदी मां एतिरो वयल बि न आहियां। मूंखे इहो तो ॿुधा पाण लाइ अदी जो रिश्तो घुरे तो उनके छा चवंदे? बस हाणे बस मुंहिंजे लाइ अजायो थापियो ना। बाबा खे ॿुधाए ता ॿिन्हिनि खे अहिड़ा पादर हणाईंदसि। अदी मेरे मज़ाक पिया कहीं, तूं बि सफ़ा होश मां निकिरी वई आहीं। मां अहिड़ी मज़ाक न बर्दाश्त कंदसि। अदे खुदंद सजी जिंदगी बकवास कई आ, को सुर जो ॻाल्हायो ते सदाई यखी हणंदो। अकुल कर छोरा, अकुल कर। वॾे भाउ सां ईअं ॻाल्हाईंदो? वॾो छा में आई, ॿई हिकु जेतिरा त आहियूं। पोइ बि मां तोखां अॻु जाओ आहियां, वॾो त थियुसि न। अहिड़ी ख़बर हुजे हा न, जेकॾहिं तूं वॾो थी अहिड़ा पेर खणी आ त मां ॼमई न। पेर ॿिन्हिनि जा हिकु जहिड़ा आहिनि, जहिड़ो धूड़ तेरी छाई। जुमा तूं ही मुराद तरफ़ निकिरी वञ। वॾो सियाणो थी वई। ईअं जो चमाटण त सही न। मुंहिंजो मक़सदु आ पहिरियां ई मुराद वारा मूंखे बंदूक खणी ॻोल्हींदा था वठनि। मुड़ुस बि जंड्रीअ ते लथल आहीं जो मुराद वारा तुंहिंजे पोयां हूंदा। ककर कसम सां बस हाणे बस, ये कूड़ा कसम न खण त ॼाई न नेड़ी ते लत। ओॾां भला मां वञी छा कंदसि? तूं सिर्फ़ मुराद खे वञी इहो चओ त राज़न तोसां मिलण थो चाहे, बस। पोइ मुराद जिते चए उते मिलण जो वक़्तु तइ कयूं था। मां वञां थो पर मूंखे मारींदा त कोन न। बस हाणे बस, कोन मारींदा तोखे। जेकॾहिं तोखे मारियमि न त आलम खे तुंहिंजे पलांद में मारे छॾींदासीं। दुश्मनियूं तव्हां जूं पाण में, विच में मां छो मरां? इएं कोन मञींदो। रज़न रोकी से रोक ककर के मुंहिंजो साथ कॾहिं सर ही मरी पवंदो ने भागो। ईंदे या खोटे हूंदो अलाए ख़बर। ठीकु आहे मां वञां थो। जे मुराद वारनि बंदूक हुई न त उन जो हक़ हिसाब मां तव्हां खां वठंदुसि। तोखे पंहिंजो हक़ हिसाब ॾींदासीं। तूं वञ, मुराद खे न्यापो ॾेई शाम ते मोटी अचां। वञ।
ऐं हा हाणे जो हाणे निकिरण जी कर जेकॾहिं इहो नियापो तूं न पहुचायो न त पोइ तूं मरण जी तयारी कजांइ पोइ ॻोठ में दाख़िल न थीजांइ बाबा साईं मां ॻोठ जे बच्चे खे इहा ॻाल्हि ॿुधाई आहे वीचारी कुतनि जे कननि में बि इहे ॻाल्हियूं कई अथमि मुराद हुन ते कहिड़ो एक्शन खयों हू हुन ॻाल्हि ते ध्यानु ई कोन अचनि चवंदा वते त कुतो भौंकंदो छा बाबा साईं का ग़लति ॻाल्हि करेसि या बाबा जानी जेतिरो तुंहिंजो अकुलु आहे ओतिरो ई ॻाल्हाईंदो कर बाबा साईं छो मां बेवकूफ़ आहियां मां तव्हांजी समूरियूं संभालींदो थो वठां ज़मीनूं पोइ मां बेवकूफ़ आहियां ज़मीन संभालण खां सवाइ तव्हां ॿियो कमु करे ई नथा सघो बाबा साईं तॾहिं त चवां थो ज़मीननि जो कमु मंठार खे ॾींदा कयो इहो पादरनि जो पको आहे वरी कयई न बकवास मां त बाबा मंठार साईं तुंहिंजी तारीफ़ कई आहे तूं त ॾाढो मुड़सी तोखे केतिरो बि कुटनि केतिरा पादर हणनि तोखे असर ई कोन्हे थींदो जॉइन ऑन ए ड्राइव हल ड्राइव हिननि जी नेकी कर तॾहिं बि ॾचो तॾहिं त मां हिननि जी तारीफ़ ई न आहियां कंदो मूं त का ग़लति ॻाल्हि बि न आहे कई फोबरेस भेड़ी ठगी वांगुरु दुडा फोटारे पियो ॾिसे केरु चए ॾिसे की त बादशाह माण्हू बादशाह बाबा जेकॾहिं ज़फ़र गिरफ़्तार थी वियो आहे त पोइ हू ॿियनि खे बि ज़रूरु गिरफ़्तार कंदा हा इधर जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे त पुलिस हाणे माठ करे कोन आहे हिते इन DSP मथां बि मथां खां ज़ोर आहे इन करे जेके बि क़ौमी पार्टियूं आहिनि ऐं जेके बि पंहिंजी मज़लूम आवाम लाइ आवाज़ उथारनि था उन्हनि सभिनी मथां सख़्त मां सख़्तु क़दम खयों वेंदो ऐं उहे हाणे असांखे बि बख़्श कोन कंदा पार्टीअ खे कमज़ोर करण लाइ हू वधि में वधि गिरफ़्तारियूं कंदा ऐं असांजी कारकुननि खे गुम कयो वेंदो बाबा उन गैर कानूनी गिरफ़्तारी लाइ अवां कोर्ट न वेंदो कोर्ट में असां तॾहिं वेंदासीं जॾहिं असां वटि के पक्का सबूत हुजनि बाबा सूबेदार वॾी होशियारी सां उन्हनि खे गिरफ़्तार कयो आहे ऐं पोयां को सबूत न आहे छॾियो इन करे जेके बि मुख अॻवान आहिनि ऐं जिन जे हथ में पार्टी जी कमान आहे उन्हनि खे होशियारी ॾेई छॾ त कुझु वक़्त लाइ हू हेॾां होॾां टरी वञनि बाबा हू त पहिरियां बि पासीरा हुया ख़बर नथी पवे त ज़फ़र गिरफ़्तार कीअं थियो ज़फ़र शहर में गिरफ़्तार कयो वियो आहे बाबा सभिनी खे वधि में वधि इहा ई हिदायत करे छॾियो त शहर न केर बि न वञे जेकॾहिं उन्हनि जे शहर में को ज़रूरी कमु हुजे त शहर वञण लाइ कंहिं आम माण्हू खे मोकिलियो जी बाबा मां सभिनी खे हिदायत करे थो कयां हिन वक़्तु पूरो माहौल जुड़जी चुको आहे पर न ॼाण त बाबा मंसूर अलाए छो ख़ामोश आहे असां हिन माहौल खे ॾिसूं पिया पर बाबा हिन क़ौम जे नफ़सियात खां वाक़ुफ़ु आहे इहो ॼाणियूं था असां पर जॾहिं बि पंहिंजे क़ौम जे हक़ लाइ उनखे सॾियो वेंदो चंद 100 माण्हू ॿार ईंदा वधीक कॾहिं बि कोन ईंदा जिन जे ख़िलाफ़ असीं जंग जोटूं पिया उहे ताक़तवर आहिनि उहे हिन क़ौम जी तहरीक खे दॿाइण में देरी न कंदा पर मुंहिंजो अंदाज़ो आहे त माण्हू लखनि जे तइदाद में ॿाहिरि निकिरंदा जेकर ईअं हुजे हा त बाबा कॾहिं बि ख़ामोश थी न विया यार असां वटि पीरी मुरीदी वॾो चकर आहे मुर्शिद जे सॾ ते लखे माण्हू रस्तनि ते निकिरी ईंदा आहिनि पंहिंजे सिर जो नज़रानो ॾियण लाइ बि तयारु थी वेंदा आहिनि पर उहे मुर्शिद के ताक़तवर हस्तियुनि जा पालियल पठू आहे जिन खे हिन क़ौम जो दर्द सभ जा सभ कमीणा आहिनि पंहिंजे मक़सद खे हासिल करण जे लाइ ऐं पंहिंजी ताक़त खे शो करण जे लाइ मक़सद हासिल करण खां पोइ वरी ख़ामोश थी वञनि था काश एतिरा माण्हू बाबा जे सॾ ते ॿाहिरि अचनि हा ऐं असां पंहिंजे हक़ वठण में कामयाबु थी वञूं हा हितां जे करप्ट कामरनि खे भॼाए कढूं हा तव्हांखे त ख़बर आहे न त असांजी ऐं हुन ॻोठ वारनि जे विच में दुश्मनी हले पई पोइ असां छा कयूं जेकॾहिं तव्हांजी दुश्मनी हले पई त मुफ़्त में मारिजी वेंदियूं उहे जेकॾहिं दुश्मन हमिलो कयो वे त हो न मारण ईंदा त तव्हांखे मारण ईंदा असांखे थोरी मारण ईंदा जेकॾहिं न ॿिन्हिनि तरफ़नि खां गोलियूं हलंदियूं त गोलियूं इहो न ॾिसंदियूं त विच में केरु आहे
जेकॾहिं मरण जो एतिरो ई शौक़ु अथव न त पोइ असां तव्हांखे कोन रोकींदासीं। भली मरो। अदा बि मरन थियूं सही पर पोते कोन मोटन थियूं। खतरो आहे तॾहिं त चवनि था। छा तू मुझे सिर खाइण जे चक्कर में आई? न न न छा अच त वापस हलूं। इत्तेफ़ाक पुछी न ईंदो आ। जेकॾहिं हुननि हमलो कयो त पोइ हितां असांखे भॼण जी वाट बि कोन मिलंदी। चई सही थी। पोइ हितां निकिरी वापसि था हलूं। हल। मां इहो त अॻिते जांच करे चयो थो त छोकिरा छा कनि। छो तूं ताक़त वञी छा कंदे? छोकरनि खे जेको करणो हूंदो उहो पाण ई कंदा। मां इहा जांच कंदुसि त छोरनि किथे दुश्मननि मथां राम त न कयो। हू तोखां वधीक ज़ालिम आहिनि। तो पोइ सोच तो दुश्मन मथां राम कंदा। साईं तव्हां सां मिलण आयो आहे। अरे न कूड़े माण्हू खे मुंहिंजे नज़रनि खां परे रख। कावड़ में पूरो न करे छॾियांसि। इहो मां बस रे बस। भलो साईं मथे ते रखी ऐं कूड़ाणी में अहिड़े कूड़े माण्हूअ खां अल्लाह साईं हुनजे पाछे खां बि असांखे पनाह में रखे। वॾो तोसां मिलण नथो चाहे। निकल। असांखे पूरी पकात आहे मुराद के बि ॻाल्हियूं असांजूं कोन मञींदो ऐं उन जे बदिले में असांखे तुंहिंजो लाश होॾां मोकिलणो ई पवंदो। चइबो त तव्हांजी जवान मुड़ुस इहा आहे जेको शख़्स तव्हां वटि ॻाल्हियूं करण तव्हांजे दर ते हली आयो उनखे ॿधी तव्हां भॼण जी वाट था ॻोल्हियो। तव्हां पंहिंजे हिन मक़सद में कॾहिं बि कामयाब कोन थींदो। ॻाल्हि कर। बाबा रज़न तव्हां सां मिलण चाहे थो। ॿियो छा चई? बस बाबा मूंखे एतिरो ई न्यापो ॾिनो अथसि ऐं ईअं बि चयईं त मुराद खे न्यापो ॾींदे त पाण ई सम्झी वेंदे। ठीकु आहे। रज़न खे चयो त मां हुन सां मिलण लाइ तयारु आहियां। बाबा कॾहिं ऐं किथे? ॿिन्ही ॻोठनि जे विच में जेको पट खाली पियो आहे न उते सुभाणे हुनखे चइजां उते अची वञे। मां बि उते पहुची वेंदुसि। ठीकु आहे बाबा मां रज़न खे वञी न्यापो ॾियां थो। ऐं इहो बि मुंहिंजो न्यापो ॾिजांसि त मिलण वक़्तु का बि हराम पाई न करे। जेकॾहिं टके जेतिरी बि हराम पाई कयई न त हुनजो अंजाम उते पाण पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदो। बाबा साईं हू वॾा धोखेबाज़ अथई। हुननि जे धोखे खां मां चङी तरह वाक़ुफ़ आहियां। हू सोडल खे त धोखो ॾेई सघनि था पर मूंखे धोखो ॾियणु हुनजे वस जी ॻाल्हि ई कान्हे। छा सोडल उन्हनि वटि क़ैद थी वियो आहे? जेकॾहिं हू सोडल खे क़ैद में न रखंदा न त मूं सां ॻाल्हियुनि लाइ कॾहिं बि राज़ी न थियनि हा। हाणे हू सोट ऐं चाचे जे पोयां लिकी असांजे मथां वार करण था चाहिनि। मज़बूत तहरीक बि उहा उभरंदी आहे जंहिंमें औरतूं बि बराबरि जो हिसो वठंदियूं आहिनि। पर ख़बर नाहे असांजी क़ौम खे इहा सुजागी कॾहिं ईंदी। गैरत मां साइण गैरत जॾहिं क़ौम जे हक़नि जी ॻाल्हि अचे न त असांजे अंदरि गैरत जागी पवंदी आहे ऐं असां पंहिंजी औरतुनि खे घरां ॿाहिरि न आहियूं कढंदा। पर जेकॾहिं पिनर जी ॻाल्हि अचे न त पोइ असांजी इहा गैरत त मरी वेंदी आहे ऐं पोइ असां पादर खणी बि औरतुनि खे चवंदा आहियूं त हिन महिल जो हिन महिल घरां ॿाहिरि निकिर ऐं वञ जेके बि पैसा आया आहिनि समूरा जा समूरा अॼु जा अॼु ई कढाए अच। छो जो घर जो अटो खुटल आहे। अटो एतिरो खुटल न आहे हूंदो आहे मां पर मर्द जी नीयत में खोट हूंदी आहे। छो जो हाणे असां पिनण जा आदी थिया आहियूं। पाण सां गॾो पूरे ख़ानदान खे पिनण ते हेराए छॾियो आहे। पोइ ॿुधायो मां साईं त असां पंहिंजा हक़ विड़ी कीअं था वठी सघूं? सही था चओ मंसूर ख़ान। को बि घरनि खां ॿाहिरि निकिरण लाइ तयारी कोन्हे। सॼो ॾींहुं रुलंदा ऐं धिका खाईंदा नज़र ईंदासीं असां तव्हांखे। बाज़ार में वेंदा त असांजा नौजवान तव्हांखे बग़ैर कमकार जे ईअं घुमंदा फिरंदा नज़र ईंदा ऐं होटल सुबुह खां वठी शाम ताईं कचा कच भरिया पिया आहिनि। पर इन ई क़ौम खे जॾहिं चवंदासीं न त हलो त हली पंहिंजा हक़ वठूं त पोइ असांजी क़ौम वटि टाइम न आहे
अफ़सोस आहे अहिड़ी क़ौम ते जेको पंहिंजी ज़िंदगीअ जा मज़ा वठण लाइ पंहिंजी औलाद ऐं मुस्तक़बिल दाव ते लॻाए छॾियो आहे। पोइ अहिड़ी क़ौम मां असां छा उमेद रखी सघूं था? हाणे तव्हां ई ॿुधायो अमा साहिब त इन खां वधीक ॿी का जाहिल क़ौम थी सघे थी जेको पंहिंजो औलाद ऐं मुस्तक़बिल दाव ते लॻाई वेठी आहे। इन क़ौम ते त बसि अफ़सोस ई करे सघे अफ़सोस। भाॼाई अदा करना है छा? न्यापू कयो ते त चांहि तयारु करे मोगी। दा 2 मिंट वेहो, मां चांहि तयारु करे वठां थी। थोरो जल्दी करे वठ अदी। के ज़रूरी कम सां वीदे छा? अदा रे ज़रूरी न्यापो ॾियणो आहे। अदा ख़ैर त आहे न? अदी तू थोरी थोरी ॻाल्हि ते परेशान न थींदी कर, अहिड़ी का बि ॻाल्हि नाहे। अदा मानी घर खाईंदव त औताक ते। भाॼाई जेकॾहिं अदा मानी उते घुराईंदो पोइ असां उते खाईंदासीं। अदी जेसि ताईं तव्हां चांहि तयारु करे वठो मां अचां। मदई अदा कुझु न आहे ॿुधायो, पर मूंखे लॻे थो त का ॻाल्हि ज़रूरु आहे। इन्हनि जी अचण वञण जी त तोखे ख़बर आहे। शूम करे अचनि था, शूम करे वञनि था। इन्हनि मां तू को बि ख़ौफ़ न कर। मुंहिंजी हिन दिलि मां ख़ौफ़ तेसी ताईं न निकिरंदो जेसी ताईं मुंहिंजी हुन तलाक नथी थिए। तमामु जल्द इन मसइले खे मुराद हल करे वठंदो। सौट हुन तरफ़ वियो हुयो ऐं जेको अञा ताईं नाहे मोटियो।